मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। सही नमाज़ जे अंदरि शलवार खे वर विझणु कीअं आई? सही आहे साईं, अल्लाह जे नबी हदीस आहे, मां असफल मिनल काबैन मिनल इज़ारि फिन्नार। माण्हू घणा परेशान हूंदा आहिनि, हे जेके सलवार सां मथे कंदा आहियूं न, हिन घणा यार बरसाति त नथी आहे, छो भला एतिरी तव्हां कांच मथे कई आहे? ॾिसंदा आहियो न ॾिसंदा आहियो साईं? हे सलवार अमूमन जेकी आहे, जेके मौलवी साहब को हाफ़िज़ हूंदो सलवार हुनजी एतिरी एतिरी मथे हूंदी आहे, पर हे ॾिसी करे ऐं मौलवी साहब जे त बारिश राति नथी हुई, हे राति बारिश न, तूं सलवार छो मथे कई आहे? साईं सलवार इन करे मथे कई आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस आहे, मां असफल मिनल काबैन मिनल इज़ारि फिन्नार। अल्लाह जे नबी फरमाए तव्हांजी शलवार हुजे, पाजाम हुजे, तव्हांजे टखननि खां हेठि न हुजे, जेकॾहिं थियो जहन्नम में दाख़िल थींदव। हे अल्लाह जे नबी हदीस आहे, इन हदीस खे ॾिसी करे असां मथे कंदा आहियूं। ऐं अहिड़ी तरह नमाज़ में बि जेको मथे करणु खपे, नमाज़ में बि जेकॾहिं शलवार वड़ी आहे न, मथे करे छॾियो। साईं भला हिन में आहे छा भला मतिलबु? साईं तकबुर थींदो आहे। शलवार जॾहिं तव्हांजे बूट जे हेठां हुजे न, तव्हांजे चंपल जे हेठां हुजे न, तकबुर पैदा थींदो आहे। ऐं तकबुर हिन पूरी प्लेनेट अर्थ ते अल्लाह जी ज़ात खे ठहे थो, तव्हां बंधन खे त ठहे ई नथो। ऐं तकबुर कंदा बि जेको न कयो, इन जे अंदरि ख़ुदा ज़िलत ॾेई छॾींदो आहे।